ए मिस्री इन पंहिंजे ॻोठ वारे डाक्तार मथे वॾे ऑफिसर छापो हणी मोए जो सॼो सामान खणी विया। तोखे कंहिं चयो? तूं त पाण काठे करण वई हुई। मो इहो जुड़ियो ॻाल्हि वाफींदो पियो वियो, मूं बि सुणियो। मरी इन मोए खे कहिड़ी ख़बर? ॻाल्हि हिक ई करे बि वरी सम्झे बि थी। वञी मोह दूर पाए तंहिं मंझि मोह जो कोॼाड़ो। जे ईअं हूंदो त ये ॻाल्हि लिकी कोन रहंदी। हा पर तूं इते बीठो आहीं, काठे त कीननि, ही त थोड़ियूं आहिनि। रात जी साजण कोॼाड़ो ते कयूं। यार वध सॾ कर, आउं थकिजी पियो आहियां। बाक़ी शाम जो काठे आउं झोरे ईंदुसि। ॾिसां थी वञो। सारंग तो वारी दरखास्तुनि वञी नेठ रंग लाथो। कीअं भला? डॉक्टर ते के टीम छापो हयो आहे। मस वञी असांजी दरखास्तुनि ते अमल थियो आहे। इहो बि चङो थियो, न त इहो निभागो डॉक्टर माण्हू मारे चट करे आ। इहो तमामु सुठो थियो। सारंग इन मोए मुजरी ते को अज़ाब नाज़िल थे, केॾा न ग़रीब बोझ माण्हू माराए नास कया अथसि। सही थी चई, मुजरी वाकई ॾाढो ज़ालिम आहे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।